खेजू वेझो चाचड़ बिरादरी पारां कूड़ा केस दाख़िल कराइण ऐं हमले ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। मुनीर अहमद चाचड़ ॿुधायो त उमेद अली चाचड़ सां झेड़ो हलंदड़ आहे, जंहिं असां मथां कूड़ा केस दाख़िल कराया, जॾहिं त संदन घर ते हमलो बि कयो वियो आहे। हुन चयो त इतला ते पुलिस खेसि गिरफ़्तार कयो, पर ज़मानत ते आज़ाद थियण बाद खेनि धमकायो पियो वञे, जंहिं सबबु हू घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। केस हलंदड़ आहे, उन खां पोइ ज़ामीन ते छुटी आयो। कुझु ॾींहं पहिरें वरी हथियार खणी हिते अची बीठो ॿारूं, तंहिं हूंदे असां पुलिस खे इतला कयोसीं। पुलिस आई, हुनखे गिरफ़्तार कयईं। गिरफ़्तार करे हुनखे जेको आहे उन पंहिंजी कार्रवाई कई एसएच। उन खां पोइ जेका उन जा माइट उहे असांखे धमकियूं ॾेई आया आहिनि, संगीन धमकियूं, मारण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां बेरोज़गार थी विया आहियूं, ग़रीब माण्हू, असां घर खां ॿाहिरि निकिरण जहिड़ा न आहियूं। मुनीर अहमद चाचड़ मुतालबो कयो त बिरादरीअ जे बासरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।